वाशिंगटन मां ख़बर ईंदा हलो त हाणे टैक्स न ॾींदड़नि ते अहिड़ियूं पाबंदियूं लॻायूं वेंदियूं जो घणा कम न करे सघंदा। IMF मां कर्ज मंज़ूर थियण बाद नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर नवनि क़दमनि जो ऐलान करे छॾियो। पगारदार तबिके ते बदल टैक्सिस जो भार घटाइण लाइ उपाउ वठण जो वाइदो कयो वियो। अमरीकी ख़बरू इदारे खे इंटरव्यू में मोहम्मद औरंगज़ेब चयो त ज़राइत, रियल एस्टेट, रिटेलर्स ऐं होलसेलर्स सूदो टैक्स खां ॿाहिरि शोबनि खे टैक्स नेट में आणो पवंदो। माण्हू चवनि था त मुंडियूं ऐं रियल एस्टेट जो कम रुकजी वेंदो। उहे ठीक चवनि था, पर मुल्क में हाणे नॉन फाइलर्स जी का बि गुंजाइश न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।